अस्सलाम वालेकुम। जी तव्हां थंबनेल में ॾिसी आया हूंदो त CSS जी तैयारी करण जी स्कॉलरशिप जो आगाज़ कयो वियो आहे क़ासिम अली शाह फाउंडेशन जे तरफ़ां, जंहिंजे अंदरि तव्हांखे महीने ते मुआवज़ो बि ॾिनो वेंदो तैयारी करण दौरान। हिन स्कॉलरशिप जो तरीक़ेकार ये हूंदो त हिकिड़ी टेस्ट वरिती वेंदी पंजाब यूनिवर्सिटी जे एग्ज़ामिनेशन हॉल में, जंहिंजे अंदरि CSS जा इम्तिहान बि वरिता वेंदा आहिनि। 17 जनवरी ते सुबुह जो 9 बजे रिपोर्टिंग टाइम ॾिनो वियो आहे। 1.5 खां 2 कलाकनि जी टेस्ट आहे। जेके रिटन टेस्ट पास कंदा उन्हनि मां कुझु कैंडिडेट सिलेक्ट कया वेंदा इंटरव्यू जे लाइ। इंटरव्यू खां बाद में 50 स्टूडेंट्स खया वेंदा, जिन खे महीने ते 10,000 रुपया भी ॾिना वेंदा ऐं प्लस में फ्री तैयारी कराई वेंदी। हाणे कुझु माण्हुनि जे लाइ त इहे हूंदो त हिकिड़ा 10,000 ॾियनि था या सिंपल बस या हिकिड़ी मुफ़्त में तैयारी कराइनि था CSS जी, पर उन जो अहसासु उन्हनि दोस्तनि खां पुछो जेके ॿाहिरि रही करे, लाहौर जहिड़े शहर में रही करे इलाही सारा पैसा भरींदा आहिनि सिर्फ़ु हिकिड़े सब्जेक्ट जी तैयारी करण लाइ, जेको टीचर हफ़्ते में कुल 2 क्लास हलाईंदो आहे। उन जी जॻह ते हिकिड़ो मुकमल स्कॉलरशिप जो प्रोग्राम खणी त अची क़ासिम अली शाह फाउंडेशन ज़बरदस्त तरीक़े सां मैनेज करणु ॼाणे क़ासिम अली शाह फाउंडेशन त कहिड़े तरीक़े सां क्लासिस हलाइबा आहिनि। ऑनलाइन क्लासिस हूंदा, तव्हां घर वेठे भी पढ़ी सघो था। जॾहिं मां लाहौर मुंहिंजो वञणु थियो, हिकिड़ी हॉस्टल में कंहिं दोस्त वटि स्टे कयो हुयो मां ॾिठा त इलाही सारा सिंधी उते रहिया पिया आहिनि। अगर उनको पुछूं था त हिते छाजे करे रहिया पिया हुआ, चवनि था असां हिते कमीशन जी तैयारी था कयूं, हिते पढ़ण जो माहौल आहे। ऐं हाणे उन ई शहर जे अंदरि तव्हांखे उते हिकिड़ी स्कॉलरशिप जो मौक़ो मिले थो। क़ासिम अली शाह फाउंडेशन में हिन खां अॻु में भी तालीम मुमकिन स्कॉलरशिप प्रोग्राम भी हली रहियो आहे। मां पाण उनखे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। कमाल जा स्किल्ड माण्हू जिन खे तव्हां लखें रुपया पे कयो अकेडमीज़ ते, उहे बाद में तव्हांखे पढ़ाईंदा, उहे उते फ्री पढ़ाईंदा आहिनि उन्हनि ॿारनि खे। उहा पे क़ासिम अली शाह फाउंडेशन कंदी आहे उन्हनि खे, ऐं उहे ॿार फ्री में तैयार थींदा आहिनि मुनज़म तरीक़े सां। असांजा ॿार जेके आहिनि उहे डिग्री त वठी अचनि था, पर उहे स्किल्ड न आहिनि। उन्हनि वटि इंजीनियरिंग जी डिग्री आहे, पर प्रैक्टिकली उन्हनि कॾहिं इंजीनियरिंग जो कमु न ॾिठो हूंदो आहे, न कयो हूंदो आहे। शाह साहब जो इहो हिकिड़ो ख़्यालु हुयो त असां इंडस्ट्रीअ जो ऐं ॿार जे जेको आहे डिग्री जो गैप ख़तमु करे उन्हनि खे हिकिड़ो स्किल्ड बणायूं। ॾाढो कमाल जो जावेद चौधरी साहब हुन ते हिकिड़ो कॉलम बि रिसेंटली लिखियो हुयो। सो हिन ॻाल्हि करण जो मतिलबु सिर्फ़ु इहो आहे त उहा क़ासिम अली शाह फाउंडेशन हाणे उन मैदान में आहे जिते पंजाब जूं कुझु यूनिवर्सिटीज़ खणी अचे उन्हनि ॿारनि खे सिलेक्ट करे पई। हिन वक़्तु पूरे पाकिस्तान मां उहे ॿार सिलेक्ट करणु वञनि पिया। ऐं अलहमदुलिल्लाह शाह साहब सिविल सर्विसिस अकेडमी में भी पढ़ाईंदा आहिनि। काफ़ी CSS क्वालिफाइड ऑफिसर्स आहिनि, साईं जा दोस्त आहिनि, शागिर्द आहिनि, उहे अची उन्हनि खे फ्री में पढ़ाईंदा। उन जी हिकिड़ी वॾी वुसअत रखंदड़ पर्सनैलिटी आहे। उनजो फ़ाइदो असां सभिनी खे वठणु घुरिजे। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त असां सिंधियुनि जो अलमियो आहे। असां कंहिं वॾे शहर में अप्लाई करणु वेंदा आहियूं जॉब जे लाइ, जेको आहे CV ॾींदा आहियूं, त अॻु में इहो सोचींदा आहियूं त मां इस्लामाबाद में रहंदुमि कीअं, मां कराची में कीअं सर्वाइव करे सघंदुमि। असां हुनजो पहिरियों स्टेप ई कवर न आहियूं कंदा। सो हिन स्कॉलरशिप में सम्झूं था त हज़ारनि जे तादाद में ॿार ईंदा, उन्हनि मां 50 ॼणो सिलेक्ट थींदो। ऐं उन 50 ॼणे में असांजा सिंधी दोस्त ॾाढा टैलेंटेड आहिनि, अची सघनि था। जेके जिते हू लखें रुपया भरे पढ़नि था उते हू फ्री में तालीम हासिल करे सघनि था ऐं पंहिंजो पाण मञाए सघनि था। हिन स्कॉलरशिप में सिर्फ़ु इहो न आहे त तव्हांखे उहे ऑनलाइन तैयारी कराईंदा। 2 दफ़ा महीने में तव्हांखे फिज़िकली बि अपीयरेंस मिलंदी। उते हिकु महीने जो ॾींहुं अहिड़ो हूंदो जेको शाह साहब जी फाउंडेशन में शाह साहब पाण उन जा जेको आहे उतां जा सेशन्स अटेंड कंदो, छो त शाह साहब ऑलरेडी सिविल सर्विसिस अकेडमी में पढ़ाए चुको आहे ऐं पढ़ाए थो। जुडिशरी में काफ़ी साईं जा क्लासिस थींदा आहिनि अकेडमी ते, उते उहो साईं पढ़ाए थो। साईं पाण तव्हांजी पर्सनल ग्रूमिंग ते बि कमु कंदो। ॿियो ॾींहुं जेको तव्हांजो महीने में उते वञणु थींदो, शाह साहब हिकिड़ो वीडियो में ॾाढो ज़बरदस्त जुमिलो चयो त असां उन्हनि ॿारनि खे महीने में हिकिड़ो ॾींहुं सिविल सर्विसिस अकेडमी, जुडिशरी अकेडमी ऐं वॾनि वॾनि इदारनि में घुमाईंदासीं। उन्हनि ॿारनि खे इहो ॾेखारींदासीं त ॾिसो हिन सीट जो केॾो मज़ो आहे ऐं जिन जिन जॻहियुनि ते तव्हां वञी पुॼंदव उहा जॻह हीअ आहे। असां इन जे करे उहे माण्हुनि खे उहे चयूं विज़िट कराईंदासीं उन्हनि कैंडिडेट उन 50 ॼणे खे, त जीअं उनजे ज़हन में उहा हिकिड़ी डेवलपमेंट बि थिए। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेसि ताईं असांजो मोटिव, असांजो विजन उन शइ खे वधीक तस्लीम बहितर नमूने न कंदो, असां परफॉर्म नथा करे सघूं। बाक़ी क्लासिस तव्हांजा ऑनलाइन थींदा। 17 तारीख़ ते इहा टेस्ट आहे। वरी बि ज़हन में रखंदव ऐं देरि न कंदव। तव्हांखे लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे, उन तो पंहिंजो फॉर्म फिल कंदव, रुपयो बि ख़र्चु कंहिंखे न करिणो पवंदो। तव्हांजो फ्री में उते जेको आहे bookaro.com ते तव्हां हिकिड़ो प्रोसेस अपीयर कंदव, पंहिंजो फॉर्म फिल कंदव। उन खां बाद में तव्हांखे हिकिड़ी स्लिप जनरेट थी मिलंदी। उहा स्लिप तव्हां पाण जेको आहे प्रिंट कराए रखंदव। हिन टेस्ट जे अंदरि जेका तव्हांखे एंट्री टेस्ट थिए थी उन जे अंदरि 3 शयूं ॾिठी वेंदियूं। सभ खां पहिरियां तव्हांजी एसे राइटिंग, त तव्हांजे लिखण जो एक्सटेंट कहिड़ो आहे, कहिड़े तरीक़े सां लिखो था। ॿिए नंबर ते करंट अफेयर्स, पाकिस्तान जा, मुल्क जा, दुनिया जा कहिड़ा कहिड़ा हालात आहिनि उहा बि चेक कयो वेंदो। 3 नंबर ते तव्हांजी क्रिएटिविटी, इनोवेशन चेक कई वेंदी। मसइलनि हिकिड़ो को मसइलो ॾिनो वेंदो, तव्हांखे हुनजो हल पुछियो वेंदो ऐं जेके ॿार तैयारी कंदा CSS जी उहे इन्हनि शयुनि में वाक़िफ़ हूंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अहिड़े क़िस्म जो क्रिएटिव कमु उन कैंडिडेट खां वरितो वेंदो आहे त जीअं उन कैंडिडेट खे चेक कयो वञे त हिन जी पंहिंजी मेंटल स्ट्रेंथ केतिरी आहे। कुझु ॾींहं आहिनि 17 जनवरी में, तव्हां वधि खां वधि हिन में अपीयर थियो।
का बि शइ तकलीफ़ खां सवाइ हासिलु न थींदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾींहं थोरा आहिनि, तव्हां टिकट्स वग़ैरह बुक करायो। ज़िंदगी तव्हां खां चैलेंज घुरंदी आहे, ज़िंदगी तव्हां खां क़ुर्बानियूं घुरंदी आहे। सम्झां थो इलाही ॿार उथंदे ई चवंदा त हाणे तकड़ में असां प्रिपेरेशन कयूं, वञूं कयूं, ऐं तव्हां अपीयर थियो। पहिरियों क़दम तव्हां खणो, ॿियों क़दम ख़ुदा ते छॾियो। इंशाअल्लाह तव्हां बहितर नमूने परफॉर्म करे ईंदव। उन्हनि 50 ॼणनि में तव्हांजो नालो बि लिखियलु आहे। सो लेट्स मूव। ज़िंदगीअ जे मैदान में के बि मौजज़ा न आहिनि थियणा, असां तव्हांखे मूव करिणो पवंदो। तव्हां वञो, टेस्ट ॾियो, इहो ई वॾो एक्सपोजर आहे त तव्हां उन जे अंदरि एग्ज़ाम जे अंदरि अपीयर थियो था। उहे पेपर तव्हांजा चेक थींदा, 10 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो। 1 फेबरवरी खां उन्हनि जा क्लासिस हलणा आहिनि, त यानी तव्हांखे हिकिड़ो पंहिंजो पाण खे एग्ज़ामाइन करण जो मौक़ो बि मिली वेंदो त तव्हां में केतिरो दम आहे। छा तव्हां में एतिरी आहे जो न 100 ॿिनि ॼणनि मां जेके सिलेक्ट थी वेंदा, तव्हांजो बि उन में नालो ईंदो। ॿियो फेज़ आहे इंटरव्यू जो। तव्हां असांजा काफ़ी दोस्त लाहौर में सिंधी नौजवान तयारी कनि था, पंजाब जे अंदरि आहिनि, उन्हनि खे मैंशन कयो, उन्हनि ॾे ही वीडियो लिंक्स मोकिलियो त उहे अपीयर थियनि, उहे वधि खां वधि इन्हनि खे जॉइन कनि ऐं पंहिंजी टेस्ट में जेको आहे सो पंहिंजो पाण मञाइनि ऐं इन्हनि स्कॉलरशिप मां भरपूर फ़ाइदो वठनि। फाउंडेशन जो इहो ख्वाबु आहे त 2024 में उहो 50 ॼणो विहारणो आहे टेस्ट में, ऐं उहो 50 ॼणो इंशाअल्लाह पंहिंजी ज़बरदस्त परफॉर्मेंस ॾींदो ऐं उहो मैदान मारे ईंदो। CSS में अॻे ई कैंडिडेट्स घटि पास थींदा आहिनि, हज़ारे वेहंदा आहिनि। सिंध मां त अञा घटि थींदा आहिनि। असां तव्हां सभु सिंध जी हिकिड़ी होप आहियूं, सिंध जो फ्यूचर आहियूं। असांखे अॻिते वधिणो आहे ऐं अहिड़े क़िस्म जा मौक़ा असांखे अवेल करणा आहिनि जेके तव्हां असां सभिनि जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। ऐं हिकिड़ो ॾाढो अकबर लगारी साहिब जो जुमिलो आहे त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। आख़िर में ई बलाइनियूं तव्हां सभिनि जे नाम। अंदाज़े बयां घरचे मेरा शौक़ नहीं है, शायद के तेरे दिल में उतर जाए मेरी बात। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।